वरी काॾे निकिरी पिया आहिनि? बाबा साईं, मूंखे लॻे थो त दिलावर खान खे हाकिम खान जी ख़बर पइजी वई आहे बेॾाॾे जी दुआ सां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ उन्हनि खे इतलाह करणु लाज़मी आहे, पर उन खां पहिरियां हिकिड़ो ॿियो कमु करणु घुर्जे। ॿियो कहिड़ो कमु? ॾिठई कोन त दिलावर खान सां रुस्तम गॾु अहिड़नि रुपोश माण्हुनि खे साण कयूं थो हुते, हिन खां वधीक ॿियो कहिड़ो मौक़ो मिलंदो? हुकुम जो कमाल खान कीअं यादि कयो? रुस्तम जी ख़बर पइजी चुकी आहे। जेकॾहिं तव्हां सुस्ती छॾियो त रुस्तम खे पकड़े सघो था। ॿुधायो, असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कयूं था। दिलावर खान सां गॾु रुस्तम वारिस खान जे ॻोठु वञे पियो। हिन वक़्तु किथे पहुता हूंदा? जेकॾहिं तव्हां 10-15 मिंटनि में निकिरंदव त दिलावर खान वारा शहर जे मथे रस्ते ते तव्हांखे मिलंदा। ठीकु आहे, असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कयूं था। ठीकु आहे, पोइ देरि न थियणु घुरिजे। न थींदी। बाबा साईं, मूंखे नथो लॻे त रुस्तम एतिरी आसानी सां पुलिस जे रुख चढ़ंदो बेॾाॾे जी दुआ सां। हाँ कमाल खान, छा हाल आहे? पोड़ो शींहुं पंहिंजी गुफ़ा मां ॿाहिरि निकिरी चुको। पोड़ो शींहुं? दिलावर खान तव्हांजे ॻोठ जो रुख़ कयो अथसि, थोरो ख़्याल सां। ओ, चइबो त दिलावर खान खे ख़बर पइजी वई त हाकिम खान मूं वटि तरसियल आहे। केरु आहे? कमाल खान। मूंखे ॾे। थोरो ख़्याल सां हाकिम खान। दिलावर खान तव्हां तरफ़ अचे पियो। हुनजे रस्ते में मूं बि ॼाण विछाए छॾी आहे। तव्हां ताईं पहुचणु कोन ॾींदोसांसि, पर पोइ बि थोरो ख़्याल सां। कमाल खान, तूं बेफ़िक्र थी रह। साथियों दिलावर खान कमाल खान ॾिसी वरितो आहे। पोइ कहिड़ो थो फ़र्क़ु पए? पुलिस खे इतला करे छॾींदो ऐं इन सां गॾु हाकिम खान खे बि आगाह कंदो। ऐं हाकिम खान वारिस खान जो घर छॾे सिधो मूसा खान तरफ़ वेंदो ऐं असांखे बि उहो ई ज़हन में रखी करणो आहे।
साहब गाड़ी में केर भी कोन। सर गाड़ी खाली आहे, कोई भी कान्हे। सिकंदर खान ॾियो त हवाल या कानून सां सच्चाई करण कॾहिं को शुरू कई अथव? दिलावर खान ड्यूटी त निभाइण आहे, जेको हुकुम मिलंदो उन ते अमल करण असांजो फर्ज़ आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां कंहिंजी तलाश में हो? कुझु रूपोश माण्हुनि जो ॾस मिलियो आहे, हितां गुज़रण वारा आहिनि, इन जे करे पंहिंजो फर्ज़ पिया पूरो कयूं। कोशिश कयो जीअं फर्ज़ में कोताही न थिए। जेकॾहिं वारिस खान वारनि खे ख़बर पइजी वई आहे त पोइ पक सम्झ त हाकिम खान इतां ई वापसि हली वेंदो। पोइ असां हिते बि हकीम खान जो इंतज़ारु कयूं? हा सोराब, असांखे बीहणो त हिते ई पवंदो। जेकॾहिं हाकिम खान आयो त शाम ताईं पहुची वेंदो। हाकिम खान वारनि जी पनाह मूसा खान वारा ई आहिनि। जे वारिस खान वारनि खे छॾींदो त मूसा खान वारनि ॾे वेंदो। सोराब, मूसा खान वारनि जे ॻोठ तरफ़ ॿियो मथियो रस्तो वञे। पोइ किथे ओॾां निकिरी त न वियो? उन तरफ़ खानूअ वारनि जो ख़ौफ़ अथसि, उन करे उन तरफ़ न वेंदो। ऐं ॿियो त हीउ रस्तो हुनखे वेझो पए थो, तंहिंजे करे हितां अचण जा चांस हुनखे वधीक आहिनि। हिकु त दिलावर खान उन पोइ लॻल आहे, जेका बि ख़बर पवंदसि उहो असांखे ज़रूरु ॿुधाईंदो। तंहिं करे बहितर इहो आहे सुराब त असांखे हिते ई बीहणो पए। कमाल खान, जेकॾहिं तो रुस्तम वारनि खे ॾिठो आहे त पोइ रुस्तम वारा हिते वाट ते ई वेठल हूंदा, छो त दिलावर खान सिकंदर खान ते पहुचण खां पहिरियां ई रुस्तम वारनि खे वाट ते लाहे छॾियो। हाकिम खान भी वापस अचे पियो, किथे रुस्तम वारनि जी रुख न चढ़ी वञे। कमाल खान, पोइ तूं जल्द कर बाबा, पंहिंजा हमरा वठी मथे रस्ते खां निकिरी वञ। उते वञी हाकिम खान खे फोन कर त हू मथे रस्ते खां अचे। छा रुस्तम वारा मथां वेठल न हूंदा? बाबा, मथां मेन रस्तो आहे, अलाए केतिरियूं गाॾियूं पियूं हलनि। जेकॾहिं रुस्तम वारा उते वेठा बि सही त उन्हनि खे कहिड़ी ख़बर त हाकिम खान कहिड़ी गाॾी में आहे। बाक़ी जिथां हेठि रहंदो कचे में न, उते वञी तव्हां बीहो। जीअं उते पहुचे त उनखे पंधु वठी अचिजो। ड्राइवर खे चइजो त गाॾी खानू वारी उतां खां फेराए। ठीकु आहे साईं, अचो तव्हां मूंसां गॾु। हली आहे शींहं जे शिकार जे लाइ दिलावर खान।
अच्छा अचो रोते मां चोए तो ते पीरा न खान न ये दुश्मन न पर सजण आहिनि सजण तुंहिंजा सजण थी सघनि था मुंहिंजा न अनु जेकॾहिं असीं तुंहिंजा सजण न आहियूं त तुंहिंजा दुश्मन बि न आहियूं शुरू में कुछ गलतियों थी हुयूं कानू जेके मूं त दरगुज़र करे छॾियूं आहिनि हाणे तोखे बि घुर्जे त तूं बि दरगुज़र कर कुछ गलतियूं न रुस्तम कुछ गलतियूं न मुंहिंजे दोस्त जो खून थियल आहे खून खानो खानो हुयो इत्फाक़ी खून हो जेको इत्फाक़ में थी वियो हाणे इत्फाक़ी खून खे वठी वधीक हिक ॿिए जा खून कयूं हा वधीक हिक ॿिए ते बंदूकूं ताणे वधीक रत वहायूं खानो ॾिस मां वधीक नाहक खून नथो वहणु चाहियां मूंखे तंग न कर मां नथो चाहियां त इहा दुश्मनी वधे तो लाइ इत्फाक़ हुयो इत्फाक़ी हादसो पर रुस्तम तू शक जे बुनियाद ते मुंहिंजे दोस्त जो बेगुनाह खून वहायो आहे बेगुनाह खून अॼु बि उन दोस्त जे खून जा छंटा मुझी दिल मथा ताज़ा आहिनि ताज़ा खानो जेकॾहिं तुंहिंजी दिलि नथी ठरे त भला तुंहिंजे यार जे मौत जे करे मां तुंहिंजे दर लंघी अचां हा मन पोइ तुंहिंजी दिलि ठरे यार कंहिंजे दर लंघी अचण सां इज़त घटि बि न आहे वधंदी आहे जेकॾहिं तूं चईं मां तुंहिंजे दर में लंघी थो हा खान रुस्तम खान जा मूं मथां कई तोरा आहिनि जेकॾहिं इतफ़ाक़ सां असांजे हिकु दोस्त जी जान वरिती अथई उन एवज़ मुंहिंजी जान बचाई वई ऐं पोइ बि हली अचण लाइ तयारु आहे तोखे बि यार दरगुज़र करणु खपे ठीकु आहे रुस्तम मूंखे तुंहिंजी ज़बान मथां एतबार आहे पर हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ अॻिते तो मज़ा मूंखे ऐं मुंहिंजे दोस्तनि खे को बि नुक़सानु न पहुचे हा न खानो न हाणे रुस्तम खान पारां तव्हांखे के बि कंडा न लॻंदा इहो रुस्तम खान जो तोसां वाइदो अच सुरख ईअं कीअं थो थी सघे रुस्तम खान जेकॾहिं भर में आया आहियो त 4 कदम खणी असांजी औताक़ ते हलो अकबर यार हिन भेरे थोरी तकड़ आहे इहो कमु करे वठो इनशाला ॿिए भेरे तो वटि ज़रूरु ईंदासीं ऐं तुंहिंजे 4 गिरह बि खाईंदासीं ठीकु आहे न अकबर हला इहो त ॿुधायो हिन वक़्तु इहा पाह कंहिंजे मथां ॿारियूं वतो था घुमंदा हाकिम खान ऐं मूसा खान वारनि जे मथां चइबो त दिलावर खान ऐं हाकिम खान जा अञा बि इख़्तिलाफ़ ख़तम न आहिनि थिया हा खानू तूं खणी ईअं सम्झ त ही ॿई भाइर हाणे हिक ॿिए जे खून जा प्यासा आहिनि जेका बाहि भड़की उथी आहे इहा बाहि हाणे तॾहिं ठरंदी जॾहिं हिन ॿिन्ही भाइरनि मां हिकिड़ो मरंदो कंहिंजा बि सिर खणण खां अॻु में इहो बहितर रहंदो त हिननि ॿिन्ही भाउरनि जा पाण में इख़्तिलाफ़ ख़तम थियनि दोस्त फ़िलहाल बाहि जो मच भरियल आहे थोरी बाहि ढकी थिए त पोइ असां ई कोशिशि कंदासीं था करणु यार यार हाँ हाँ तोखे छा थियो आहे ऐ अल्लाह मूंखे शर्म थी अचे शर्म छाजो शर्म तोखे बि शर्म आणु घुरिजे हाँ? मूंखे शर्माइण घुरिजे पर छो शादी तय थी वई आहे पोइ बि शर्म आया न चइबो त इहा ॻाल्हि आहे ॿुध ख़ैर सां राति मिली आहे हा हा ही ॾिस मूं कपिड़ा वठी छॾिया आहिनि बसि हाणे रुॻो इहो ॿुधा त निकाह कॾहिं कयूं जॾहिं बि दिलि चवई निकाह पढ़ाए छॾ मां त चवां थो त अॼु ई राति निकाह पढ़ाए हिकु थी वञो छा मतिलब हिकु थी वञूं हाणे शर्म आहे थी
ॿुध ई सोची छा थो सोचा इहो थो पियो त हाणे तमामु जल्द मुंहिंजे मथे ते मोड़ ऐं तुंहिंजे हथनि ते तुंहिंजे हथनि ते मेंदी आहे गाड़ी अब्बा तोखे कुंवारी मिली आहे दिलवार औलादा तुंहिंजे हथनि ते मेंदी आहे गाड़ी तोखे कुंवारी मिली आहे दिलवार ओ आहे दिलवारी भाग भलो तसे आहे वलरवारी आहे दिलवारी भाग भलो तसे आहे वलरवारी तुंहिंजे हथनि ते मेंदी आहे तोखे कुंवारी मिली आहे दिलवार औलादा तुंहिंजे हथनि ते मेंदी आहे गाड़ी तोखे कुंवारी मिली आहे दिलवारी ओ तुहरी लाडल जी लाड़ो वणाया सो त वञी खे उठाए पराया चए पोइ थी ही बि हथनि मां वियो जल्द तमामु जल्द ॿई हिक सेज ते वेहंदासीं शर्माए भली शर्माइण तुंहिंजो ज़ेवर आहे जे तोखे ते राज करणो आहे न त पोइ मुंहिंजी हिकु सलाह वठ तूं सोनीअ सां निकाह कर अदी इहो बदनामी जो दाग मां पंहिंजे दामन ते कीअं हणां सोनीअ खे बि त बदनाम असां ई कयो आहे न पर सॼी ज़िंदगी मां सोनीअ सां ढंग में रंग नथो मिलाए सघां सॼी ज़िंदगीअ जो लाचार न आहे पहिरियां तूं हुनखे पंहिंजो त कर पोइ जीअं ई मौक़ो मिलियो तूं हुनखे ख़तमु करे छॾिजां हुनजो असां ते शक बि न हूंदो हा जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त पोइ दिलावर सां ॻाल्हाइजो दिलावर खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे सोनीअ खे ख़ामोश रखण लाइ इहो ई तरीक़ो आहे ठीकु आहे दी मां सोनीअ सां शादी करण लाइ तयारु आहियां पोइ सोनीअ खे ख़तमु करण में तूं मुंहिंजी मदद कंदी जे इन मुसीबत मां मुंहिंजी हमेशह लाइ जान छुटी हिन मुसीबत मां एतिरो आसानी सां तुंहिंजी जान आज़ाद थियण वारी न आहे सोढा तव्हां मुंहिंजे लाइ ॼार विछायो आहे न हाणे मां तव्हां लाइ ॼार विछायां थी पोइ ॾिसूं इहो था त हिन हवेले मां केर थो धट ऐं कंहिंखे थी इज़त मिले कमु अहिड़ो करिणो आहे जीअं दिलावर खे असां ते शक न थिए होॾां दिलावर हाकिम खे ख़तमु करे ऐं हेॾां असां सोनीअ खे पूरो करे छॾियूं ऐं इहे मथे जा सूर हमेशह लाइ ख़तमु थी वञनि बाक़ी रहंदो दिलावर उनखे ख़तमु करणु मूं लाइ मुश्किल न थींदो दिलावर खे ख़तमु करण खां पोइ बाक़ी सॼी ज़िंदगी भंग में रंग मिलाईंदो रहंदुसि छा पियो सोचे ठीकु आहे दी तव्हांजी दिलावर खे राज़ी करे छॾियो त जीअं राति जे अंधेरे में ई निकाह करे छॾियो छो निकरा आखिर मूं कयो छा है जो मां निकरा अदा जे तूं घर में हूंदे न त ये छोरियूं घर में वेहंदियूं ई कोन या सो कल बांडी छा वठी आयो आ बकरी छोरन के बहानो मिली वियो आ गाह करण थी वञो सॼो ॾींहुं वतन जूं पराइन ज़मीनुनि में घुमंदियूं गाह करणो आ ॼण के उठ चारणा अथनि घर में हिकिड़ो पल बि वेहण कोन थो अचेनि पियो तूं चङो लॻो आ घर में छोरियूं नथियूं वेहनि हा ॾोहोरी मुंहिंजो वाह दीवा तूं गाह मुंहिंजो छॾाइण जे लाइ छोरनि खे उबता सुबता ॾटा पोइ हुननि खे त बहानो घुर्जे न घर में वेहनि ई कोन थियूं सॼो ॾींहुं हिन ज़मीन जे हवाले वतन थियूं चकर ॾींदियूं ॿाहिरि जेकर ॿाहिरि वञनि थियूं त कहिड़ो ॾोह थी पियो तोखे बि शौक़ आहे त वञी घुम ठहियो हाणे ठहियो मूंसां वात न वेड़ाए घणो मां घणो सठो आ खण पंहिंजा टीन टपड़ हाणे निकिरो मालाए तो निकिरो त गाॾी न निकिरी वञई बीठो आहे मूंसां मुक़ाबिला करण जोगो धण करे छॾियो थी मुंहिंजी छोरियूं रोला करे छॾियूं थी इहे टीन टपड़ सभु तोखे बख़्श बख़्श मां वञा थो वञा अजायो लुड़ हणी पाड़ो पती न खिला मूंखे पंहिंजा 5000 ॾे त मां निकिरां हे जेको खाधई पीती इहो मुफ़्त जो हो खरार न जा खुटाई छॾिया थी इहो तोखे सुझे ई कोन थो बाक़ी जेके पाण 2 रुपया ॾिना थी उहे ज़बान ते तोरिया बीठा अथई
मां चवाई थी इन्हनि हालनि में ई निकोरो हितां मिलंदो ई टको बि कोन हर घरू छो थो पत विञाई आकी बाकी ईअं त हिन घर मां मां बि कोन निकिरंदुसि जेसि ताईं मां कर्ज़ नथो गाड़ियां जे तूं न ॾियण वारी न त मां बि न छॾण वारो आहियां जे हिन घर में रहणो अथई त अॼु खां पोइ मुंहिंजे छोरीअ खे को ॿाहिरि जो कमु चयो थी त इन पुठीअ जी खल लहराए इन में जुती ठाराए छॾींदसि जुती भाउ जे खल जी थी जुती पाए हा भेण आहीं त ॾहण ई ॾहण तो जड़े भाउ खां न घर में भोलो धारे छॾिया हा त उहो बि पिनाइण जे कम अचे हा न तूं पिनाइण जहिड़ो न कमाइण जहिड़ो सॼो ॾींहुं गेदूड़े जे गेग वांगुरु घर जे वाॾनि में चिंबड़ियो पियो आहे तो बहज़ारी भाउ खे पिनाईंदी आहे हा चवंदा आहिनि न त जहिड़ी नियत तहिड़ी मुराद मूंखे पिनाइण जो सोचियो अथई न त पाण अॻ में ई वठी थी पिनंदी पिना या कुझु बि कयां वरी बि तो दर कोन आई आहियां सुवाल करण वरी बि पंहिंजे दर ते वेठी आहियां तो वांगुरु धिका खाईंदी कोन थी वठां दर जा मां चवां थी निकुर घर मां निकुर वॾो आहे नियत बचण वारो अरे तोखे नथी नियत पुॼे पई खण पजाए हलो निकुर चवां थी निकुर मां चवां थो तूं बि हिन घर में सुखियो टुको न खाईंदी मां वञा थो बाक़ी नियत बचियो थो वञे हल नियत तो बचे पियो हल